काथे यार सुबह ला वे डीसी साहब माल विरायो आहे यार इमदादी तू मलाई काथे राशन विरायो आहे बाबा सुबह खां 9 बजे मां घरों निकतो आया खबर पई या दोस्त हमरा एक सोशल माण्हू बुधायो असांखे पाड़े में डीसी जो राशन तो विराए सुबह सा कमकार त हुई बंद लगा पे ता खबर आ ये घिटियों वठंदो सिधो डीसी ऑफिस पहुतो आया वनी करे तो 2 किलो अटो दिनो त इहो सुबह ला बिठो बियारे फौज ने लाइन उठाई दायरा ठाया ने जी बाबा स्पेस नहीं पियो यो 2 किलो अटो त यो खटाण जी हेतरी थैली नहीं न खोल शर्मिंदा थी वने वक्त मां अज मोदी साहब काढियो साईं वो भी पते तो अच यार अच मां त सब अलाए केर खाई वियो तू का देवाल तू खबे तो खबे हुआ जिना पेट भी फाटी पिया जिस्म भी फाटी पिया दिमाग भी फाटी पिया असा के कुल बस एक केचप नसीब पियो आ जेको उते में दोस्त को गाय मां ने चोरी करे आया त मां कुछ में बचन के खाया अब हे जो डीसी साहब के 2 करोड़ मिलिया साईं सिंध गवर्नमेंट ने नौकरिया साईं आयो डीसी साहब जे मच्छी व्यापार ने टुने दी है उन्होंने चई इमदाद मुके दियो त मां मच्छी यानी डोनेट किया उन्होंने का इमदाद घणो आयो साईं डीसी लाड़का अफसोस आ छा थी वडो बुरो असर थियो असां पहिरीं गरीब मिस्किन क़ौम आहियूं हाणे त असां वटि ॿार बि माण्हू पढ़ाइण लाइ नथा मोकिलियूं क़ुर शरीफ़ आहे त उहो पढ़ाए करे असां पेट गुज़र कंदासीं हाणे त उन्हनि खे बि भउ थी वियो आहे उहा बि नथा मोकिलियूं हाणे कजी त वञिजे त भउ कान्हे वञिजे माना तव्हांजे रोज़गार ते माना डबल लत अची वई मोदी साहब बसि साईं अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे ॾाढी परेशानी आहे ॾाढी नाज़ुक हालत थी हले ख़ुदा कोई न हुकूमराननि जा पेट फाड़े असां त ॾाढा परेशान थिया बाबा कीअं कमु आहे तव्हां ॾियो सलाह तव्हांजी पाड़े में का सोशल एक्टिविटी थिए थी त मुंहिंजो त नालो लिखायो